डॉक्टर शाहनवाज कत्ल केस के हवाले से मूंखे ॿुधायो नाज़रीन। अॻूणे DIG मीरपुर ख़ास जावेद जिस्कानी ऐं SSP चौधरी असद जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल किया विया आहिनि। SSP आसिफ रज़ा बलोच समेत FIR में नामज़द 24 जवाबदारनि जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल किया विया आहिनि। स्टॉप लिस्ट में शामिल कयल जवाबदारनि में हिकु इंस्पेक्टर, 4 सब इंस्पेक्टर्स ऐं 13 कांस्टेबल शामिल आहिनि। घरू खाते तरफ़ां जवाबदारनि जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल करण लाइ FIA खे ख़त लिखियो वियो हो। डॉक्टर शाहनवाज कत्ल केस के हवाले से मूंखे ॿुधाइनि पिया। अॻूणे DIG मीरपुर ख़ास जावेद जिस्कानी ऐं SSP चौधरी असद जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल किया विया आहिनि। SSP आसिफ रज़ा बलोच समेत FIR में नामज़द 24 जवाबदारनि जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल किया विया। तफ़सील मालूम कयूं था हबीब जमाली खां। जी हबीब जमाली, कहिड़ा तफ़सील आहिनि? थाने जी हद में डॉक्टर शाहनवाज के जाली मुकाबले में कत्ल कंदड़ जवाबदारनि जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल किया विया। सिंध जे घरू खाते FIA खे ख़त लिखियो हो, जंहिंखां पोइ जवाबदारनि जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल किया विया। DIG जावेद जस्कानी, DIG आसिफ रज़ा बलोच, DIG चौधरी असद जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल किया विया। उनके अलावा FIR में नामज़द थियल हिकु इंस्पेक्टर, 4 सब इंस्पेक्टर ऐं 13 कांस्टेबल्स जा नाला बि स्टॉप लिस्ट में शामिल किया विया। मां मूंखे ॿुधाईंदो हलां त स्टॉप लिस्ट में नाला शामिल थियण खां पोइ जवाबदार जेके FIR में नामज़द आहिनि उहे परॾे सफ़र न करे सघंदा। जवाबदारनि ते सिंधरी थाणे ते दहशतगर्दी तहत केस दाख़िल थियल आहे। मथनि इल्ज़ाम आहे त उन्हनि डॉक्टर शाहनवाज खे जेको आहे कराची मां गिरफ़्तार थियण बैदि सिंधरी थाणे जी हद में जाली मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल कयो। जी महिरबानी अवां जी हबीब जमाली।